ख़बर अवांखे ॾींदासीं। रोड हादसे बाबति अवांखे अपडेट कंदासीं। थाणो बोला खान वेझो लिंक रोड ते मुसाफ़िर बस कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे अपडेट करे आहियूं। मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर आहे, नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं। थाणो बोला खान मां जिते मुसाफ़िर कोच कल्टी थी पई आहे। थाणो बोला खान जे लिंक रोड ते मुसाफ़िर बस कल्टी थी पई आहे। बस कल्टी थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, रोड हादसे में हिकु ॼणे जे फौत थियण जा इतला बि मिलिया आहिनि। थाणो बोला खान मां इहा अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं त रोड हादसे दौरान हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर आहे, नाज़रीन अवां सां थाणो बोला खान मां शेयर करे रहिया आहियूं। रोड हादसे बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। थाणो बोला खान में रोड हादसो पेश आयो आहे। लिंक रोड ते मुसाफ़िर बस कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो फौत बि थी वियो आहे। मुस्तफ़ा मेमन असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, तफ़सील मालूम कंदासीं। नाज़रीन राब्तो करण जी कोशिश करे रहिया आहियूं। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे थाणो बोला खान मां अपडेट करे रहिया आहियूं त रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। नाज़रीन मुस्तफ़ा मेमन सां असांजो राब्तो बहाल थी वियो आहे। जी मुस्तफ़ा, इहो ॿुधाइजो त हादसो कीअं पेश आयो आहे? जी मंज़र कोस्तान जो इलाइक़ो आहे ईसर, उन तां रोज़ाना हैदराबाद बस वेंदी आहे। उहा अॼु बस जीअं थाणो बोला खान जो जेको लिंक रोड आहे उते जबल जी चढ़ाई आहे, 54 लख जबल हुनखे चयो वेंदो आहे। उन चढ़ाई तां लहंदे उन जो ब्रेक फेल थी पियो, जंहिं नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 खां मथे जेके आहिनि से मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि ऐं हिकु ॼणो जेको सो फौत थियो आहे। फौती जी जेका सुञाणप आहे उहा ममू मंगण जे नाले सां थी आहे। उहो नसरपुर टंडो अलाया ज़िले जो जेको रहवासी आहे। उनजो लाश जेको आहे सो हींअर गाॾी में फाथल हो, जेको हुते रज़ाकारनि पहुची जेको सो लाश कढियो आहे। ऐं न त जेके ज़ख़्मी आहिनि, ज़ख़्मियुनि में बानू, अब्दुल रज़ाक, फातिमा, मिठा, करीम बख़्श, सुवारी, रफ़ीक, नादिर ऐं कासिम बारी जे नाले सां हिननि जी सुञाणप थी आहे। ऐं समूरनि ज़ख़्मियुनि खे इहे जेके प्राइवेट एम्बुलेंस आहिनि या सरकारी एम्बुलेंस आहे, उनजे वसीले एलका अस्पताल थाणे बोला खान में आंदो वियो आहे, जिते हुनजो इलाज जारी आहे। जंहिंमें फौती जेको लाश आहे उहो बि हिन वक़्तु थाणे बोला खान तहलका अस्पताल में मौजूदु आहे। हीअ मंज़र तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको लक वारी जेका चढ़ाई आहे उहा जेको सो तमामु ख़तरनाक क़िस्म जी चढ़ाई आहे। इन जो नालो जेको सो हिन वक़्तु बि खूनी लक जे नाले सां जेको सो रखियो वियो आहे। ऐं रोज़ानो जेको हिते हादसा जेके पेश थियनि था, पर हिन लक खे ख़तमु करण जे लाइ हिते सही नमूने सां रोड ठाहिण जे लाइ हुकूमत या चूंडियल नुमाइंदनि कॾहिं बि जेको सो उन लाइ क़दम न कया आहिनि। उन करे रोज़ानो जेके हादसा आहिनि उहे महमूद बणियल आहिनि। अॼु बि जेका मुसाफ़िर बस आहे उहा कल्टी थी आहे, उन सां इहो हादसो पेश आयो आहे। जी मंज़र अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। गुलाम मुस्तफ़ा मेमन असां सां थाणो बोला खान खां टेलीफोन लाइन ते मौजूदु हो। थाणो बोला खान में रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणे जे फौत थियण जा इतला मिलिया आहिनि। थाणो बोला खान मां अफ़सोसनाक ख़बर बाबति अपडेट करे रहिया आहियूं। मुसाफ़िर बच चौहड़ लिक वारे चढ़ाई तां लहण दौरान कल्टी थी पई आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर आहे, हादसे में नसरपुर वासी ममू मंगनियार थड़े ते फौत थी वियो आहे। थाणो बोला खान में रोड हादसो पेश आयो आहे। लिंक रोड ते मुसाफ़िर बस कल्टी थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। थाणो बोला खान मां अवांखे ख़बर ॾियो पिया जिते रोड हादसो पेश आयो आहे।